मौला हसन भी लिखिया, मौला हुसैन भी लिखिया। वो बिनी शहजादन सरदारन फरमायो त हलऊं अम्मा जनाब सैयदा फातिमत ज़हरा दे ये बई तख्तियूं खणी हलऊं। वो अम्मा के ॾेखारियूं, पुछऊं त अम्मा असां बिनी मो अखर कंहिंजा भला? अम्मा जनाब सैयदा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा ने जी जो खणी आया। हाणे अम्मा जी जल चवण लगी जे मां चवा हसन जा भला त मता जो हुसैन जो दिल दुखे, ऐं जे चवा हुसैन जा भला त मता हसन जी दिल दुखी पवे। अम्मा जनाब फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा फरमाए लगी त तव्हां इहो फ़ैसिलो पंहिंजे वञी बाबा खां पुछो, अली ॾे वञो। मौला अली ॾे आया, मौला खे अची चयूं त बाबा असां ॿिनी अखर लिखिया आहिनि, हाणे असां ॿिनी खे ॿुधाओ त अखर भला कंहिंजा? साॻियो ई ख़्याल मौला अली चयो त मां हिकिड़े जा चवां भला मतां ॿिए जो दिलि दुखी पए। हाणे तो ॻाल्हि करबला जे मौज़ू ते तव्हांखे सम्झ अची वेंदी। ॿ टे माण्हू अहिड़े इल्मु वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ मां तकरीर खे बाक़ाइदे ॾिसंदो आहियां। कोई अहिड़ो माण्हू न आहे पोइ मां न कंदो आहियां तकरीर, पर हिकु माण्हू बि सम्झंदो आहे त पोइ उनजे करे मां इहो। हाणे एतिरो सोचो त मालिकनि उन्हनि जे सिर्फ़ अखर हुन जा भला जा हुन जा भला इहो ख़्यालु कयूं त मतां हुन जा भला चऊं, हुन जो दिलि दुखे। मौला अमीर भी इहो ई सोचो। मौला फरमायो त तव्हां वञो पंहिंजे नाना ॾे, उन खां पुछो त तव्हां मो अखर कंहिंजा भला? जनाब मोहम्मद मुस्तफ़ा ॾे आया, चई नाना असां ॿिनी अखर लिखिया आहिनि, हाणे असांखे ॿुधायो त भला असां ॿिनी मो कंहिं लिखिया? मुंहिंजे महबूबनि दिलि में साॻियो ई ख़्यालु आयो त जे चवां हसन जा भला आहिनि मतां हुसैन जी दिलि दुखी, ऐं जे चवां हुसैन जा अखर भला आहिनि त मतां हसन जी दिलि दुखी पए। मुंहिंजे महबूबनि फरमायो बचड़ा तव्हां ॿिन्हिनि जे इन फ़ैसिले जो मां अल्लाह ते थो रखां। रब इहो फ़ैसिलो कंदो। जिब्रील आयो ऐं चवण लॻो त या रसूल अल्लाह, रब जे हुक्म सां जन्नत मां सूफ़ खणी आयो आहियां, पोइ मां सूफ़ उछलियां थो, जंहिंजी तख़्ती ते सूफ़ पियो उन जा अखर भला थी वेंदा। हाणे सूफ़ आहे हिकिड़ो, उनखे अल्लाह जे मलाइक हीअं जो उछलियो आहे तख़्तनि जे तरफ़ त अल्लाह जे हुक्म सां बद थी वियो। इमाम हसन जी तख़्ती ते बि आयो, इमाम हुसैन जी ते बि आयो। महबूबन फरमायो बचड़ा तव्हां ॿिन्ही जा अखर भला आहिनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद, जन्नत पेशुम। हाणे उहो मौला हुसैन सरदार ऐं इमाम मौला हसन सरदार न हिकड़ी घोट कासिम नंढड़ा आहिनि, उन्हनि खे झोली में विहारियूं ऐं फरमायूं त कासिम बचड़ा तुंहिंजो जेको चाचो आहे हुसैन इहो शाहे शहजादे घोट कासिम फरमायो बाबा मुझो चाचो अमीर आहे, मुझो चाचो हुसैन अमीर आहे। फरमायो कासिम बचड़ा हे करबला में मुझो भाउ अमीर एडो गरीब थी वेंदो,
उते हुसैन ते वक़्तु अचे न त हुसैन जे लाइ कुर्बान थी वञा चई बाबा मां मौला तो पंहिंजे चाचा तो ईअं कुर्बान थींदुसि जो ॿिया शहीद हिकिड़े तरफ़ न सॾ ॾींदा हुसैन मौला खे मां चौधारी सॾ ॾींदोमान पर बाबा अॼु मूंसां वाइदो कर कासिम सां करबला में अचिजा मां दावत ॾेई थो छॾे या दावत ॾिनल हुई शहज़ादे कासिम जी ऐं हर तरफ़ जेको फरमायो न त मां तव्हांखे सॾ ॾींदुसि त शहज़ादे कासिम जी जेका शहादत थी आहे त उन्हनि जा टुकड़ा थी विया त उन्हनि खे इमाम हुसैन सोणे हाणे लाश खणबी आहे त हिकिड़ी हूंदी आहे सेरांदी ॿी हूंदी आहे पेरांदी शहज़ादे घोट कासिम जी ख़बर न पई पए मौला जीअं जो न गंढ खई हाणे ज़रा थोरो गौर सां त उन बाने खे राति देर